बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम डियर व्यूवर्स। उम्मीद त तव्हां सभु ठीकु हूंदव ऐं अल्लाह ताला जे हिफ़्ज़ो अमान में हूंदव। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त तव्हांजे हिन पंहिंजे चैनल ते सिंधी ग्रामर जो कोर्स हली रहियो आहे। हिन कोर्स में असां अखर, लफ़्ज़, जुमिलो, ॻाल्हाइण जा लफ़्ज़, इस्म जा क़िस्म पढ़ाए चुकिया आहियूं। इहे सभु वीडियो प्लेलिस्ट में मौजूदु आहिनि। जेकॾहिं तव्हां इन्हनि टॉपिकनि ते वीडियो ॾिसणु चाहियो था त प्लेलिस्ट में वञी उते ॾिसी सघो था। अॼु असां ईंदासीं इस्म जी जिन्स ॾांहुं, यानी अॼु असां पढ़ंदासीं जिन्स, जंहिंखे असां इंग्लिश में जेंडर चवंदा आहियूं। सिंधी में जिन्स जा ॿ क़िस्म आहिनि। नंबर 1 मुज़किर, जंहिंखे इंग्लिश में असां मस्क्यूलिन चवंदा आहियूं। नंबर 2 मोनिस, जंहिंखे इंग्लिश में असां फेमिनिन चवंदा आहियूं। अञा तव्हां लाइ आसान कंदी हलां, मुज़किर याने नर ऐं मोनिस याने मादी। अचो त हाणे मुज़किर जी वस्फ़ ॾांहुं हलूं। उहे इस्म या ज़मीर जेके नर जी माना ॾेखारनि था, तिन खे मुज़किर याने मस्क्यूलिन चइबो आहे। मिसाल धोबी, मोची, पाणी, पखी वग़ैरह। मोनिस उहे इस्म या ज़मीर जेके मादीअ जी माना ॾेखारनि था, तिन खे मोनिस याने फेमिनाइन चइबो आहे। मिसाल धोबियाणी, मोचाणी, तीली, दिलि वग़ैरह। तव्हां सभिनी खे ख़बर आहे जानदार जी जिन्स मुक़ररु थियल हूंदी आहे। जीअं पीउ जो माउ, अगरि मुज़किर पीउ आहे त मोनिस माउ ई रहंदी। ईअं ई भाउ जो भेण, मुड़ुस जो ज़ाल, पुट जो धीउ, घोट जो कुंवार, राजा जो राणी, फ़क़ीर जो फ़क़ीराणी मोनिस आहे। इहे सभु आहिनि जानदार। हाणे गैर जानदार शयुनि जी जिन्स जा मुज़किर कहिड़ा आहिनि ऐं मोनिस कहिड़ा आहिनि, इन जी कीअं ख़बर पए त इन जे लाइ कुझु उसूल आहिनि। उन्हनि उसूलनि जे ज़रिए असां सम्झंदासीं त मुज़किर कहिड़ो आहे ऐं मोनिस कहिड़ो आहे। मुज़किर ऐं मोनिस खे सम्झण जा उसूल नंबर 1, जिन वाहिद इस्मनि जो पोयों आवाज़ ओ आहे से हमेशह मुज़किर यानी नर हूंदा आहिनि। मिसाल खटोलो, दिलो, लटो वग़ैरह। यानी जिन लफ़्ज़नि जे आख़िर में ओ जो आवाज़ अचे, जीअं खटोलो, दिलो, लटो, इन्हनि लफ़्ज़नि जे आख़िर में ओ जो आवाज़ अचे थो त इहे हमेशह मुज़किर नर हूंदा आहिनि। उसूल नंबर 2, जिन वाहिद इस्मनि जो पोयों आवाज़ पेश आहे से के मुज़किर यानी नर ऐं के मोनिस यानी मादी आहिनि। मिसाल मुज़किर पनो, अंबो, थुड़ो। मोनिस तंदो, कटो, खार वग़ैरह। इन्हनि सभिनी लफ़्ज़नि जे आख़िर में पेश आहे, पोइ उहो मुज़किर हुजे या मोनिस। उसूल नंबर 3, जिन वाहिद इस्मनि जी पछाड़ीअ में ये आवाज़ हूंदो आहे से घणो करे मोनिस यानी मादी हूंदा आहिनि ऐं के मुज़किर यानी नर आहिनि। मिसाल ची, तीली, सीटी वग़ैरह। इहे सभु मोनिस आहिनि। पाणी, पखी, हारी वग़ैरह, इहे सभु मुज़किर आहिनि। रूल नंबर 2 ऐं रूल नंबर 3 में तव्हांखे कन्फ्यूजन थींदी हूंदी त इन में मुज़किर ऐं मोनिस जी ख़बर कीअं पए। इन जे लाइ तव्हां बिल्कुलु बि परेशान न थियो। मां तव्हांखे हिकु आख़िर में अहिड़ी ट्रिक ॿुधाईंदमि, ट्रिक खां पोइ तव्हांखे मुज़किर ऐं मोनिस सुञाणण में काई परेशानी न थींदी ऐं तव्हां आसानी सां मुज़किर ऐं मोनिस सुञाणे वेंदव। उसूल नंबर 4, जिन वाहिद इस्म जी पछाड़ीअ में ज़बर जो आवाज़ अचे थो उहे घणो करे मोनिस हूंदा आहिनि। मिसाल हट, मेज़, क़बर वग़ैरह। उसूल नंबर 5, जिन वाहिद इस्मनि जी पछाड़ीअ में ऊ जो आवाज़ हूंदो आहे से घणो करे मुज़किर यानी नर हूंदा आहिनि, पर के मोनिस यानी मादी बि हूंदा आहिनि। मिसाल कद्दू, माण्हू, तंबू वग़ैरह। इहे सभु मुज़किर आहिनि। आबरू, गऊं वग़ैरह, इहे सभु मोनिस आहिनि। हाणे अचो त मां तव्हांखे ट्रिक ॿुधायां, सफ़ा सिंपल आहे।
त ध्यान सां ॿुधो। बेजानदार शयुनि जे नालनि सां सिफ़त लॻाए मालूम कबो आहे त स मुज़किर आहे या वरी मोनिस आहे। साल, भली, सुठी, किनी, वॾी, नंढी, इहे सभु लफ़्ज़ असां मोनिस जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। त सिंपली असांखे सिफ़त लॻाए उन जे पोयां इस्म जी जिन्स रखणी आहे ऐं पोइ अॻियां वारे लफ़्ज़ जे ज़रिए असां मालूम कंदासीं मुज़किर आहे या मोनिस आहे। जीअं सुठी शीशी, वॾी तीली, नंढी सीटी। हाणे जॾहिं बि कंहिं पेपर या कंहिं टेस्ट में बेजानदार इस्म जी जिन्स मालूम करणी हुजे त फ़क़ति ऐं फ़क़ति तव्हां सिर्फ़ु उन लफ़्ज़ जे अॻियां सिफ़त लॻाए ॾिसिजो, उहो मुज़किर आहे या मोनिस आहे। त हाणे तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो ऐं हिन वीडियो मां तव्हांखे काफ़ी नॉलेज मिली हूंदी। हाणे असांखे ॾींदा इजाज़त, वरी मिलंदासीं हिकु नए वीडियो सां गॾु। तेसीं ताईं जे लाइ अल्लाह हाफ़िज़, ख़ुदा निगहबान।